नाज़रीन, सिंध पुलिस में ॿियनि सूबनि जे डोमिसाइल ऐं जाली डोमिसाइल ते 19 अहलकारनि जी भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। सिंध पुलिस में केपी, फाटा ऐं पंजाब जे डोमिसाइल समेत जाली डोमिसाइल रखंदड़ अहलकार भर्ती कया विया। ॿियनि सूबनि जो डोमिसाइल रखंदड़ 4 ऐं 15 जाली डोमिसाइल रखंदड़ अहलकार भर्ती थिया। PSC ठगी सां नौकरियूं हासिल कंदड़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। DIG फाइनेंस चयो त भर्तियूं 1979 खां 2015 ताईं थियूं। खाते 196 अहलकारनि जी इंक्वायरी कई आहे। जाली डोमिसाइल ते भर्तियूं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयूं वेंदियूं। DIG ट्रैफिक ऐं मातहत ऑफिसिस जी गाॾियुनि लाइ 85 मिलियन जे पेट्रोल इस्तेमाल बाबति इंक्वायरी जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध असेंबली जे PSC जे इजलास जे हवाले सां खे ॿुधायूं पिया। पुलिस जे साल 2020 ऐं 21 जी ऑडिट पेराज़ जो जाइज़ो वरितो वियो। सिंध पुलिस में ॿियनि सूबनि जे डोमिसाइल ऐं जाली डोमिसाइल ते 19 अहलकारनि जी भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। शाहिद मीरानी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी शाहिद मीरानी। जी बिल्कुलु ज़ाहिर सिंध पुलिस में खैबर पख्तूनख्वा, फाटा, पंजाब ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सूबनि जो डोमिसाइल रखण समेत जाली डोमिसाइल जे बुनियाद ते 19 पुलिस एहलकारनि जी भर्ती जो हिकु नओं स्कैंडल जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। पुलिस अख़्तियारनि पारां पंहिंजी जांच रिपोर्ट में ॿियनि सूबनि जो डोमिसाइल रखंदड़ 4 जेके माण्हू आहिनि ऐं जॾहिं त जाली डोमिसाइल जे बुनियाद ते 15 माण्हुनि खे सिंध पुलिस में भर्ती करण जो बाज़ाब्ता तौर ते एतिराफ़ कयो वियो आहे। अॼु जेको पुलिस अख़्तियारियूं आहिनि उन्हनि ॿियनि सूबनि जो डोमिसाइल ऐं जाली डोमिसाइल जी बुनियाद ते भर्ती थींदड़ एहलकारनि खे जेको आहे मुलाज़मत खां डिसमिस करण जे बजाए उन्हनि खे रुगो शोकाज़ नोटिस जेको आहे उहो जारी कयो वियो आहे। इन हवाले सां पब्लिक अकाउंट कमेटी पारां ॿियनि सूबनि तोड़े जाली डोमिसाइल जे बुनियाद ते सिंध पुलिस में मुलाज़मत हासिल कंदड़ जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन वजह सां अॼु पब्लिक अकाउंट कमेटी जो इजलास चेयरमैन निसार पड़ो जी सदारत हेठि थियो, जंहिंमें सिंध या जेकी पब्लिक अकाउंट कमेटी आहे उनजे मेंबरनि समेत घरू खाते जे स्पेशल सेक्रेटरी एडिशनल IG मुज़फ़र अली शेख ऐं DIG फिनांस समेत DIG ट्रैफिक ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ डिवीज़न जा जेके DIGs आहिनि तोड़े SSPs उन्हनि पारां शिरकत कई वई आहे। उन इजलास में सिंध पुलिस जे माली साल 2020-21 जी ऑडिट पेराज़ जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो आहे। जॾहिं त इजलास में DIG जेको ऑडिट आहे DG ऑडिट आहे उन पारां सिंध जी ऑडिट पेराज़ ते जेको आहे एतिराज़ उसारिया विया। हुनजो चवणो त खैबर पख्तूनख्वा, फाटा, पंजाब, बलोचिस्तान ऐं इस्लामाबाद जा शनाख्ती कार्ड रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे सिंध पुलिस में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहो भर्ती थींदा रहिया आहिनि। जॾहिं त उहे मजमूई तौर ते हिन वक़्तु 17.405 बिलियन रुपया माहवार बुनियादनि ते पघारूं बि वठनि था। इन वजह सां DIG जेको फिनांस आहे तनवीर ओढो उन इजलास में ॿुधायो त हिन जेके मजमूई तौर ते जेके भर्ती थियूं आहिनि उहे 1979 खां वठी 2015 ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदियूं रहियूं आहिनि। जॾहिं त इन मामले ते सिंध पुलिस पारां हिन भर्ती थींदड़ मजमूई तौर ते जेके 196 पुलिस एहलकार हुआ उन्हनि खे इन इंक्वायरी में जेको आहे शामिलु कयो वियो। उन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरी कई वई हुई, जिन मां 4 पुलिस एहलकार जेके भर्ती थियल आहिनि उन्हनि जो डोमिसाइल जेको आहे उहो ॿियनि सूबनि जो साबित थियो। जॾहिं त जाली डोमिसाइल जे बुनियाद ते बि 15 एहलकार जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते भर्ती थिया। जॾहिं त मजमूई तौर ते उन एहलकारनि जो तादाद जेको आहे उहो 19 आहे। इन वजह सां DIG फिनांस इजलास खे वधीक ॿुधायो त 5 एहलकारनि जो डोमिसाइल जेको आहे उहो मौजूदु बि न आहे, छाकाणि त उन्हनि जी भर्ती जेकी आहे 40 साल पहिरियां थी हुई, जिन मां 4 ऑफिसर पुलिस एहलकार जेके आहिनि उहे रिटायर्ड बि थी चुका आहिनि ऐं हिकु जेको ऑफिसर एहलकार आहे उहो 2 महीना अॻु उन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इन वजह सां DIG फिनांस इजलास खे वधीक ॿुधायो त 13 एहलकारनि खे जो जेको डोमिसाइल आहे उहो डिप्टी कमिश्नर जी तस्दीक जे मरहले में आहे। इन लाइ कमिश्नर कराची खे हिदायत कई वञे त उहे डिप्टी कमिश्नर खां उन 13 जेके पेंडिंग पयल जेके पुलिस एहलकारनि जा डोमिसाइल आहिनि उन्हनि जी हिकु हफ़्ते में तस्दीक कराए ॾिनी वञे। इन वजह सां पब्लिक अकाउंट कमेटी जे चेयरमैन निसार पड़ो पारां इहो हुकुम ॾिनो वियो त जेके जाली डोमिसाइलनि जे बुनियाद ते या ॿियनि सूबनि जो डोमिसाइल रखंदड़ जेके एहलकार भर्ती थिया उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। जी महिरबानी जी शाहिद मीरानी।